अस्सलाम वालेकुम दोस्तों। असगर सूमरो सिंध में सुठो राइटर आहे ऐं इलाही सुठी सोशल मीडिया जो हिकिड़ो सुठो इस्तेमालु कंदड़ जेके माण्हू आहिनि उन्हनि में उहो आहे। अॼु हुन हिकिड़ी पोस्ट रखी आहे ऐं इलाही इम्पॉर्टेंट पोस्ट आहे, ख़ासि तौरु जेका डेवलपमेंट जी सूरत हाल आहे सिंध जे अंदरि। पहिरियां हुनजी पोस्ट पढ़ां थो ऐं हिकिड़ो कमेंट्स कयां थो। असगर सूमरो चवणु त शहरी तरक़ी ऐं आबादी जे लिहाज़ खां पाकिस्तान जे 10 वॾनि शहरनि में सिंध जा 3 शहर शामिल हुआ: कराची, हैदराबाद, सखर। पर पीपल्स पार्टी जी शानदार हुक्मरानी खां पोइ हाणे सिर्फ़ु 2 शहर बचिया आहिनि। सखर फ़हरिस्त मां निकिरी वियो। कराची जे हवाले सां चयो वेंदो आहे त MQM समेत ॿियनि धुरियुनि जी मुदाख़लत सबबु पीपल्स पार्टी खे कमु करणु न पियो ॾिनो वञे। पर नवाब शाह, लाड़काणो, सखर, खैरपुर ऐं ॿिया शहर त मुकमल तौरु पीपल्स पार्टी कंट्रोल में आहिनि। जेकॾहिं सलाहियत, नेक नियत ऐं ईमानदारी मौजूदु हुजे हा त उहे शहर बि तरक़ी करे सघनि हा। पर मसइलो आहे त ॻाल्हियूं ई मौजूदु आहिनि। आसिफ अली ज़रदारी जॾहिं पहिरियों भेरो पाकिस्तान जो सदर थियो ऐं बिलावल हाउस में मीडिया सां हिकिड़ी मुलाक़ात कई, उन मुलाक़ात में मूं हिकिड़ो आसिफ ज़रदारी खां सुवालु कयो हो। मूं चयोमांसि त बाक़ी खाता डिपार्टमेंट जीअं तव्हां हलायो था ठीकु आहे, पिया हलनि, पर लोकल गवर्नमेंट जेका आहे उनखे तव्हां आज़ादु छॾियो ऐं उन्हनि में हीअ जेका हिसेपती थिए थी हर MPS जी, वज़ीर जी, इहा बंदि कयो। घटि में घटि शहरनि जे अंदरि को चौक सुठो ठही वेंदो, का स्ट्रीट लाइट लॻी वेंदी, घटियूं पकियूं थी वेंदियूं, को नंढिड़ो पार्क हूंदो, त माण्हू जॾहिं शहर में ईंदो त ॾिसंदो त वाक़ई शहर ॾिसण जहिड़ा आहिनि। हाणे इहो सूरत हाल यकीननि असां वटि जेका लोकल गवर्नमेंट आहे उन ते सॼो ॾींहुं हिसाब पती ऐं उन ते जहिड़ो हले थो MPS जो, मतिलबु सेक्रेटरियुनि वटि, मिनिस्टरनि वटि। हाणे इन सूरत में असगर सूमरे वारी इहा पोस्ट सही आहे त सिंध जा शहर आहिस्ते आहिस्ते तरक़ी याफ़्ता या तरक़ी जे रस्ते ते हलंदड़ जेके शहर आहिनि उन्हनि जी लिस्टुनि मां निकिरंदा पिया वञनि।